अस्सलाम वालेकुम सीधा 4K मूवीज स्टूडियो दादू जो यूट्यूब चैनल है उनके फॉलो कयो सब्सक्राइब कयो शेयर कयो ऐं असांजा भी जेके भी सॉन्ग्स आहिनि इंशाल्लाह जल्द इन यूट्यूब ते रिलीज थींदा। जदह तो मुझा सुना मुझा साईं मुखे छो तू सताई तो 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 जदह तो मुझा सुना मुझा साईं मुखे छो